नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ पेरूमल थाणे ते लाक़ब में पुरसरा नमूने फ़ौत थियल पीर बख़्श ख़ासके अली जे वारसनि जो थाणे आॾो एहतजाज। पीर बख़्श खे क़त्ल कयो वियो। वारसनि जो एहतजाज दौरान पुलिस ते इल्ज़ाम। SSP सांगड़ उस्मान गनी सिद्दीकी पारां थाणे ते वॾे अंग में नफ़री मुक़रर करे छॾी है। वॾो मुंशी क्वार्टर घाट माइटनि जो इसरार आहे त SHO खे हटायो वञे। कंप्लेंट इहा हुई त तव्हां जेको सचल नंढो मुंशी आहे उन ज्यादती कई आहे। मां उनखे क्वार्टर गार्ड बि करे छॾियो आहे पुलिस लाइन सांगड़ में, ऐं मां उनखे सस्पेंड बि करे छॾियो आहे। तव्हांजो ॿियो मुतालबो इंसाफ़, मां ॻाल्हायां थो, विच में न ॻाल्हायो प्लीज़। तव्हांजो ॿियो मुतालबो इहो हो त असां इंसाफ़ कयो वञे। 7 बजे सुबुह खां वठी मां पाण हिते बीठो आहियां ताकी कोई पुलिस वारो जंहिं अगरि कंहिं ग़लति कमु कयो आहे न उनखे कवर, न उनखे लिकाईंदो, न उनखे हितां छॾिबो। जज साहब खे घुरायो आहे, जज साहब पाण अंदरि बीठो आहे, फोती जे भाइरनि सां गॾु बीठो आहे। जे हाणे तव्हांखे इहो बि इंसाफ़ कोन थो लॻे त पोइ मुंहिंजी सम्झो को ॿार आहे, तव्हांखे इंसाफ़ छा खपे। अगरि तव्हांखे जज इंसाफ़ न ॾींदो, तव्हांखे रोड ते इंसाफ़ मिलंदो, इहो कोन थींदो। तव्हां हुनजी बॉडी ख़राब था करायो, एम्बुलेंस खे रस्तो नथा ॾियो। मां तव्हांखे वरी ॿाहूं ॿधी थो कयां, तव्हां हिन वक़्तु ॾाढे परेशानी में आहियो, पर हिन परेशानी में इज़ाफ़ो न कयो। रस्तो छॾियो, हुनजा ॿाहिरि हुनजो लाश खणी ईंदा एम्बुलेंस में, हुनजो पोस्टमार्टम थींदो। जेको जज साहब फ़ैसिलो कंदो, जे चयईं त अॼु FIR कयो फलाणे फलाणे जे मथां, इंक्लूडिंग मुंहिंजे पंहिंजे मथां, मां उहो बि करे छॾींदुमि। बस वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।